आसरो हाणे आओ ना हाणे आओ ना ओ असां पलियो आसरो असां पलियो आसरो थरपारकर ज़िलो जेको 15 लाख आबादी वारो ज़िलो आहे, जंहिंमें तालको डिपलो, तालको नंगर पारगर, तालको छाछरो, इस्लामकोट, डायली ऐं ज़िले हेडक्वार्टर मिठी शामिल आहिनि। हुकूमत पारां थर ॾोकार बाबति कॉन्फ्रेंसूं थियूं। वज़ीर आला सिंध सईद क़ाइम अली शाह समेत मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सूबाई वज़ीरनि ऐं चूंडियल नुमाइंदा पहुता, मगर अॼु बि मासूम ॿारड़ा, मर्द तोड़े औरतूं मुख़्तलिफ़ मोज़ी मर्ज़नि में मुब्तला आहिनि ऐं ॿारनि जे फ़ौत थियण जो सिलसिलो जारी आहे। डिविज़नल कमिश्नर साजिद जमाल अबड़े सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हाणे मिठी हॉस्पिटल जी जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा त तमामु बहितर आहे। असांजी जेका सॼी डिवीज़न आहे, इवन मीरपुर ख़ासि जो जेको सिविल हॉस्पिटल आहे या उमरकोट जो सिविल हॉस्पिटल आहे, उनखां बि हिन वक़्तु जेका हालत आहे उहा मिठी हॉस्पिटल जी बहितर थी वई आहे। शुरू में थोरो इहो प्रॉब्लम असांखे हो शॉर्टेज ऑफ डॉक्टर्स जो, ठीकु आहे न, ऐं स्पेशलिस्ट जो, पर जीअं ई क्राइसिस जीअं ड्राउट वारो ड्राउट आयो आहे मार्च में 2014 में, त उनखां पोइ इमीडिएटली गवर्नमेंट जेको आहे एफर्ट्स वठी डॉक्टर्स खे अपॉइंट कयो ऐं तक़रीबन 70 जे क़रीब डॉक्टर्स जेके आहिनि से अपॉइंट थी विया, जंहिंमें काफ़ी स्पेशलिस्ट्स बि आहिनि ऐं बाक़ी जेके WMOs ऐं पंहिंजो MOs आहिनि उहे जीअं ई अपॉइंट थिया, उहे कॉन्ट्रैक्ट ते अपॉइंट थिया आहिनि, उन्हनि खे यकदम जेको आहे सो मुख़्तलिफ़ तालुका हॉस्पिटल्स में ऐं मिठी हॉस्पिटल में उन्हनि खे अपॉइंट कयो वियो ऐं हिन वक़्तु उहे बाक़ाइदगी सां माना 24 आवर्स हू कमु कनि पिया। असांजा जेके हॉस्पिटल्स आहिनि 24 कलाक खुलियल आहिनि ऐं इहे डॉक्टर सभु कमु कनि पिया। त इन करे हिन वक़्तु का डॉक्टर्स जी असांखे का ॾाढी सख़्तु खोट कोन्हे। हींअर कमु असांजो बख़ूबी सुठे नमूने सां हींअर हले पियो, पर तंहिं हूंदे बि इहो आहे त जेके अञा बि वैकेंट पोस्ट्स आहिनि उन्हनि खे फिल करण जी ज़रूरत डेफिनेटली आहे। पर प्रॉब्लम इहो ईंदो आहे त जॾहिं बि एडवर्टाइज़ गवर्नमेंट करे थी त उन इलाइक़े जा स्पेशली थरपारकर जा जेके डॉक्टर्स आहिनि उहे हुन में अप्लाई बि नथा कनि। इहो असांखे ॾाढो सख़्तु हिकिड़ो प्रॉब्लम आहे, गवर्नमेंट खे इहो प्रॉब्लम आहे। इवन हिकिड़ी तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी पंहिंजो गवर्नमेंट सेमी गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे, NGO आहे PPHI, उहे बि इहा ई शिकायत कनि था त जेतिरा बि एडवर्टाइज़ ॾियनि था हू थरपारकर जे हवाले सां, त उतां जा माण्हू घटि अचनि था तमामु। त जेकॾहिं इहो थोरो थिए त जेके बि थरपारकर जा डॉक्टर्स आहिनि उहे किथे बि खणी कमु कनि पिया, पर जेकॾहिं हिकिड़े जज़्बे जे तहत बि जेकॾहिं हू अची हिते नौकिरी कनि त असांजो काफ़ी प्रॉब्लम हल थी सघे थो। इहो प्रॉब्लम असांखे डेफिनेटली अचे थो त हू डॉक्टर्स हिन पासे अचनि नथा थरपारकर में, छाकाणि जो ज़ाहिर आहे त हिकिड़ो डेज़र्ट एरिया आहे, ॿिया प्रॉब्लम्स आहिनि। बाक़ी फैसिलिटीज़ जे हवाले सां मिठी हॉस्पिटल हींअर काफ़ी बहितर थी वियो आहे। उनमें एक्सरे आहे, अल्ट्रासाउंड मशीन्स आहिनि, या इवन इंक्यूबेटर्स आहिनि, ठीकु आहे न। उहे बि 6 इंक्यूबेटर्स हींअर मिठी हॉस्पिटल में मौजूदु आहिनि जेके बाक़ाइदा वर्किंग कनि पिया। बाक़ी ॿिया इशूज़ हिन सां रिलेटेड काफ़ी आहिनि। डॉक्टर जेके तव्हां चयो पिया अपॉइंटमेंट कया न हुते मिठी हॉस्पिटल में, छा उन्हनि खे जेके नगर पातल डिपलो या इस्लामकोट मोकिलिया या सिर्फ़ु मिठी ताईं मौजूदु आहिनि? न, हर तालुके हॉस्पिटल में जेके 70 डॉक्टर आहिनि उहे थरपारकर ज़िले लाइ आया आहिनि, ठीकु आहे न। उहो रिक्वायरमेंट जे हिसाब सां पोइ असां जेके आहिनि से सम्झो कि 25-28 डॉक्टर जेके आहिनि से मिठी हॉस्पिटल में रखिया आहिनि। बाक़ी जेके आहिनि से उन्हनि खे असां मोकिले छॾियो आहे, पोस्ट करे छॾियो आहे डिफरेंट तालुका हॉस्पिटल्स में ऐं RHCs में, त उहे सभु उते कमु कनि पिया तालुकनि में। मिठी सिविल अस्पताल में फ़ौत थियल ॿारनि जे वारिसनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त नालो छा आहे तव्हांजो? नालो मुंहिंजो ताज महमद। किथां आया आहियो तव्हां? हीअ गोरिया। केतिरनि ॾींहंनि जो ॿारड़ो आहे? हीअ 27 ॾींहं जी 27 ॾींहं। छा थियो हिनखे? बसि हिनखे थी सर्दी थी जी, सर्दी जे वठी हिते आयुसि। हिते आयुसि डॉक्टर पंहिंजो जेको सो इलाजु कयो। अॼु हुननि असांखे टेस्ट लिखी ॾिनी, त उहा टेस्ट रत जी साबित न कराईसीं, त हुन मसइलो हल न थियो। बसि उहो रत अञा ओॾे ई रहियो त ॿारड़ो हले वियो। डॉक्टरनि जो चवणु आहे भला हीउ ॿारड़ो जेको आहे 7 महीननि जो, छा इहो ई आहे? 7 महीननि जो कोन्हे, 27 ॾींहं जो बसि। 7 महीननि जो न, हू जी पैदाइशी थिए जो हिकिड़ो महीननि पूरनि महीननि जो न हुजे। उहो माई जे तरफ़ां त उहो चए थी पूरा महीना आहिनि। हा, असांजे तरफ़ां असांजे पूरा महीना आहिनि, कोई मसइलो न आहे।
बाक़ी हाणे सर्दी इलाज पंहिंजी जॻह ते इलाज आहे वग़ैरह थियो थिए जी इलाज वग़ैरह थियो पिए इलाज त पंहिंजे हिसाब सां डॉक्टरनि पंहिंजे सुठे नमूने सां कयो पिए पर हाणे रब जी रज़ा मोटा केरु थो सघे ॿारनि जे फोत थियण जो सबबु ॿारनि जे माहिर डॉक्टर चयो त न्यूट्रिशन वार्ड मेल न्यूट्रिशन ॿार जेके ग़िज़ाई कमी जो शिकार थियनि था ॿार उहे हिते दाख़िल थियनि था। हीउ सेप्टेम्बर 2013 में हिन जो आगाज़ थियो। उन खां वठी हेसि ताईं असां वटि 438 केस असां रजिस्टर करे मैनेज कया आहिनि जंहिंमें असां वटि 7 ॿार अहिड़ा हुआ जेके हिते एक्सपायर थिया आहिनि ऐं बाक़ी जेके पेशेंट उन मां कुझु पेशेंट अहिड़ा आहिनि जिन खे असां हैदराबाद जे लाइ टर्शरी केयर जे लाइ रेफर कयो ऐं बाक़ी क्यूअर्ड आहिनि असां वटि। कहिड़ी ग़िज़ा ताने था हिननि ॿारनि खे हींअर जीअं तव्हां ही वार्ड WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जे रिकमेंडेशंस जे मुताबिक़ ग़िज़ा हूंदी आहे जंहिंमें हिकु खीरु हूंदो आहे जंहिंखे F75 चइबो आहे ऐं उनखां पोइ ॿियो हिकिड़ी चॉकलेट टाइप ग़िज़ा हूंदी आहे जंहिंखे RUTF रेडी टू यूज़ थेरापेटिक फूड चइबो आहे। उहा हिननि ॿारनि खे हिकिड़े रिकमेंडेड प्रोटोकॉल तहत ॾिनी वञे थी। हींअर जेको हिकिड़ो ॿारड़ो फोत थियो आहे तव्हांजे साम्हूं जेको हींअर जीअं असीं पहुता हिन जो छा सबबु आहे? इहो प्रीट्रम जेको 28 हफ़्तनि जो ॼावल ॿारु आहे 7 महीननि ते ॼावल ॿारु आहे उनजो जेको वज़न आहे उहो 1.3 kg आहे। उन तमामु वेरी लो बर्थ वेट हुजण जे करे ऐं प्रीट्रम हुजण जे करे उनखे वधीक इन्फेक्शन लॻण जे करे उनजी जेका सा एक्सपायर। हुकूमत पारां फोत थियल ॿारनि लाइ हुकूमत सिंध पारां चेक त ॾिना विया ऐं वज़ीर आला सिंध दावा कंदे चयो त ॿारनि जो मौत दाइन हथां पैदा थियणु आहे। अल्लाह के मेहरबानी से इस वजह से यहाँ बड़े जो हैं औरतें हैं मर्द हैं भूख की वजह से कोई फौती नहीं हुई। ये फिगर्स मैंने पूछा हर तरीके से सबसे कि कोई फिगर नहीं है। वैसे आदमी तो बीमारी की वजह से मरे हैं और वजू से मर सकते हैं लेकिन भूख की वजह से कोई नहीं मरा। ये मसला है मेन ज़च्चगी का जिसको डिलीवरी कहते हैं कि औरत जब डिलीवर का वक्त होता है तो वो डिलीवरी जो है आम तौर पे आप सबको पता होगा कि वो उधर झुग्गी में अब झुग्गियों की कैसी हालत है गरीबों की वो सब जानते हैं। आप भी जानते होंगे हम भी जानते हैं। उस झुग्गी में उसकी ज़च्चगी होती है या उसकी डिलीवरी होती है और वो दाई कहते हैं हम तो वो दाई जो मिडवाइफ कहें आप अंग्रेजी में वो उसकी ज़च्चगी करती है। वो एक्सपर्ट नहीं होती ना उसको कोई ट्रेनिंग होती है जो आजकल की ट्रेनिंग है ना वो होती है बच्चे को पैदा करती है। अब बच्चा पैदाइशी इसका एतराफ मैं समझता हूँ करना चाहिए सबको कि पैदाइशी जब आता है तो ज़्यादातर उसमें जो बीमारी होती है सांस की बीमारी है या निमोनिया है या इस किस्म की और बीमारी होती है और आते ही जब हैं अस्पताल औरतें जब वो देखते हैं कि बच्चा जो है बहुत ही सख्त बीमार है उसके बचने की और उम्मीद नहीं है शायद बच जाए अगर हम अस्पताल जाएंगे तो आते हैं तो फिर आते हैं अस्पताल। हुकूमती दावनि बावजूद थरपारकर में अॼु बि बुख बदहाली जारी आहे। सिविल अस्पताल मिठी जे सिविल सर्जन डॉक्टर शफ़क़त ॾाहिरी सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2012 में हिते OPD साईं जेका आई आहे 1,31,714 इंडोर उन वक़्तु थियो आहे 8,741 टोटल डेथ्स थियूं आहिनि असां वटि 282 2012 में उन में अंडर 5 ईयर चाइल्ड जेके आहिनि उन मंझां 145 2013 में असांजी OPD 1,38,111 इंडोर आहे असांजो 9,969 उन में टोटल डेथ्स जेके थियूं आहिनि 393 अंडर 5 ईयर जेके आहिनि उहे आहिनि 195। 2014 में अक्टूबर ताईं 1,57,739 असांजी OPD थी आहे 11,982 इंडोर थिया आहिनि। टोटल डेथ्स जेके थियूं आहिनि 319 उन में जा
188 जेके अंडर 5 ईयर आहिनि। असां वटि जेकॾहिं तव्हां ॾिसंदो 188 ॿार जेके जिन जी डेथ थी आहे उन में 48 ॿार अहिड़ा आहिनि जेके प्रीटर माना वक़्त खां अॻु में जेके ॼमणु चइजे थो लो बर्थ वेट, त उनजो जेको आहे 48 ॿार अहिड़ा आहिनि जेके प्रीटर्म लो बर्थ वेट इहे उहे जेके ॿार आहिनि जेके जिनजो वज़न तमामु घटि। न्यूनेटल सेप्सिस जा जेके केस आहिनि माना जंहिंखे घर मंझि नाड़ो कटींदा आहिनि त उनजी स्टेलाइज़ेशन कोन थींदी आहे, इहो सही उन जा जेके आहिनि से असां वटि 36 ॿार अहिड़ा जेके सेप्सिस में हुआ नंढा ॿार। ऐं उन खां पोइ नमूनिया जा ॿार जेके नंढा ॿार नंढड़ ॿार उहे 29 बर्थ एस्फिक्सिया जा असांजो 36 तक़रीबन 36 ॿार। जो तव्हांखे मोटो मोटो बीमारियूं ॿुधायां पियो जेके ॿारनि जूं उहे आहिनि ते उन में आहिनि। इन खां अलावा ॼमण सां का उनखे डिफॉर्मिटी थिए कंजनाइटिल डिजीज़ थियो आहे या छा आहे दिलि में सुराख तव्हां सभु ॾिसंदा हूंदा उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा इहे आहिनि। टोटल ईअं आहिनि 180 ॿार थियनि था 188 ॿार जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में करे। न्यू नेट्स में जेको डेथ जो जेको जीअं जेको रेशियो आहे असां वटि सो जेकॾहिं ॾिठो वञे काउंट कयूं था असां जेके असां वटि डिलीवरियूं या पासे में थियूं आहिनि त उनजो रेशियो असां तक़रीबन 5.5% जो बीहे थो जेको WHO जे क्राइटेरिया खां बि थोरो असांजो घटि आहे। ऐं जेकॾहिं तव्हां कंपेयर कंदो ॿियनि ज़िलनि सां वञी ॿियनि ज़िलनि जी फिकर कोन्हे न, हिते त हिकिड़ी शइ हाईलाइट थी वई आहे। उन खां पोइ जॾहिं इहो अचे थो त बहितर कमु थिए थो, ॿार हिते अचनि था बीमारी में अचनि था या जेके पैदा थियनि था होम डिलीवरी थियनि थियूं उनजी हुते केयर कोन थी थिए फौरन खयों अचनि था हिते हॉस्पिटल में एडमिट करिणो थो पवे। असां वटि हिते डॉक्टरनि जी का बि खोट कान्हे एज़ जी ॿारनि जे डॉक्टरनि जे हवाले सां पीडियाट्रिशियन जी असां का बि खोट कान्हे। राउंड द क्लाक असां वटि पीडियाट्रिशियन ड्यूटी ते मौजूदु हूंदा आहिनि। ऑन कॉल वारो सिस्टम हिते कोन्हे, प्रॉपर उहे हिते मौजूदु हूंदा आहिनि उनजी ड्यूटी जेका असाइन थियल हूंदियूं आहिनि। रेफर के अहिड़ियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें असांखे ॿारनि खे रेफर करिणो पवे थो ॿुधाईंदा आहिनि त हिनखे बाबा ट्रेशरी हॉस्पिटल हैदराबाद जी या कराची जी ज़रूरत आहे इन करे उनखे हुते जी मोकिलियूं था उन जॾहिं त ॾुकार मुतासिर अॼु बि लॾ पलण करे रहिया आहिनि। थरवासियुनि जो गुज़र सफ़र चौपाए माल ते आहे ऐं खाद खुराक न हुअण करे चौपायो माल मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं काहे रवाना थींदे सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहो ख़बर पए हिते भला तव्हांखे मिले पियो को कणिक वग़ैरह या हुकूमत जे तरफ़ां जेके डॉक्टर आहिनि का बीमारी वग़ैरह आहिनि छा आहे? का शइ कोन थी मिले हिते वॾा वॾा कामेरा हू खाई वञे था। असांखे पोयां मिड़ी रोड खोड़ मिले थी असांखे अधु कॾहिं अधु मण को 20 किला इहो मिले थी, ॿियो का शइ कोन थी मिली सघे। हाणे तव्हां छाजे लाइ पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़ा नथा ॾे त साईं हाणे असांजो गुज़ारे कोन थो थिए बसि हिननि जे आसरे त मरी विया बुख आसरो अॼु अचे कल्ह अचे ईअं करे करे ईअं मागे हाणे मागे मरूं था। हाणे कुझु का शइ कोन्हे। तव्हां वटि केरु आयो आहे तव्हांजे ॻोठ में को चूंडियल निमाइंदो जंहिंखे वोट ॾियो? वोट वठणु आयो उन ओॾी महिल आयो तंहिंखां पोइ कहिड़ी घटी वियो उहो ॾिठो ई कोन्हे। न हींअर तव्हां मालिक आहे केतिरो अरसो वञी रहंदो सिंध जे ॿियनि इलाइक़नि में? हिन खे हाणे 8 महीना रहंदासीं।
8-9 महीना वरी घर कोन वेंदो? घर हाणे वेंदासीं वापसी जॾहिं बरसाति थी तॾहिं वेंदासीं, न त पोइ हुते हुते वेठा आहियूं, ॿी साल थी वेंदे। हा हिन कीअं भला गुज़र सफ़र तव्हांजो? छा माल विकिणंदो छा? मज़दूरी करूं था साईं, पेर में जुती बसि आहे रबड़ वारा चप्पल इहो आहे बसि, इहो 15 ॾींहं पहिरियों 15 ॾींहं टुटी वञे, असांजी गवर्नमेंट ॾिनी इहो वाला साईं। अञा ॿी का शइ कोन्हे, ॿी छा असांखे इहो मिले 100 रुपयनि वारी जुती। हिते छा माल जो चारो वग़ैरह कोन्हे छा? माल जो चारो न आहे। हा हा ॾुकार पजे, अछी ज़मीन थी वई, हा। माल जे खाधे लाइ करे वञी पिया सिंध खे। किथां पिया अचो? नगर पार्क खां ॻोठ कासबो। घणनि ॾींहंनि खां निकितल आहियो तव्हां? हिन खे असांखे 8 ॾींहं थी विया आहिनि। न हुकूमत जे तरफ़ां तव्हांखे त मिले त पियो वग़ैरह कणक वग़ैरह या ॿी का शइ अहिड़ी मिले त पई न? उहा मिले, कणक मिले पई इंसाननि खे, उहा हुकूमत जे तरफ़ां मिले पई, रोज़ी रब जे वस में आहे, उहा मिले पई। तव्हां छा था सम्झो, माल में का बीमारी वग़ैरह आहे छा? माल में बीमारी न आहे, हींअर कोन्हे माल में बीमारी? न। हा जी हा। ॿिया कहिड़ा मसइला आहिनि भला हिन तव्हांजे इलाइक़े में? असांजे इलाइक़े में बरसाति पए थी त भला थी वेंदो, बरसाति नथी पए त पोइ इहो साॻी नमूनो थिए थो। हिते तव्हांजो छा गुज़र सफ़र सॼो माल ते ई आहे? असांजो हिन ते माल ते आहे, ॿियो न आहे। जे बरसाति पए थी त अलाह करे बाजर जाम थो थिए, तिर जाम थो थिए, मुग जाम थो थिए, कुरड़ जाम थी थिए। जे इहे करे न आहे त पोइ इहो ॾुकार पइजी वञे, सिंध में वञी कमादूं वढूं था, पोइ कणकूं वढूं था, पोइ वरी 12 महीने वरी वापसि बरसाति थिए थी, बादल साया थिए थी, तॾहिं वरी वरूं था। पोइ कीअं तव्हां घरनि खां ॿाहिरि रहंदा आहियो जेको 12 महीना? 12 महीना माल जे हिन सूरनि जे लाइ रहंदा आहियूं। सदाईं वेंदा आहियो या रुगो हींअर ॾुकार जे करे वञो? ॾुकार जे करे वेंदा आहियूं। 2 साल 3 साल ॾुकार पए, ॾुकार जे करे असां वेंदा आहियूं। माल कंहिंजो आहे? माल असांजो पंहिंजो आहे। किथां विया पाणी भरण जो? तालाब ते। अच्छा हिते तव्हां वटि पाणी कोन्हे छा? न उते हिते उते पाणी खारो आहे मिठो आहे? ये मिठो है। है पोइ तूं भरे बि तोखां दिलो खजंदो? है कणक त मिले पई न? ना असां न कणके कोन थी मिले अदा असीं अदा पोइ 3 वर्ष आया आहियूं, कुझु कोन थो मिले। केरु रहियो आहियूं पाण? असीं भील न पोइ हुकूमत चए थी असां कणक ॾियूं पिया, सभु ज़िले इंतज़ामिया ॾिए थी। असां न कोन थी मिले। ॿियो भला ॿारनि में बीमारियूं वग़ैरह आहिनि छा? बीमारी आहे अदा, अञा तो बचल है। माल में बीमारी आहे। नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु मौजूदु जेके नंगर पार्क खां 1 हफ़्तो पहिरीं निकिता आहिनि, हिननि जो बि इहो चवणु आहे त असां वटि माल जो गाह न हुअण जे करे असां हितां निकिता आहियूं। अचो त हुन हवाले सां खां ॻाल्हि ॿोल करियूं, हीअ केॾां पिया वञनि। चाचा नालो छा आहे तुंहिंजो? तगो। केरु आहीं? कोहली। किथे जा आहियो तव्हां? असीं नंगर पार्क जा। घणा ॾींहं पहिरीं तव्हां निकिता आहियो? 7 ॾींहं आहे। केॾां था वञो? सिंध। छाजे लाइ? माल लाइ, माल खे चारण। न रुगो माल चरंदो, अवांजा बि घर भाती बि हूंदा न? घर भाती हाणे उतां वरी ईंदा, हो कमान वठंदासीं, मज़दूरी पे कंदासीं। जी हा। माल सॼो ई तव्हांजो पंहिंजो आहे? जी हा। भला हुकूमत जे तरफ़ां जेको हींअर कणक वग़ैरह मिले पई उहो तव्हांखे मिले न? न उहो कणक त माण्हुनि खे में थोरा घणी ॾियनि था। कार्ड मैं 100 कार्ड आहे, उनमें 50 कार्ड जी मिले थी, 50 पिया आहिनि। उन मां तव्हां छा था सम्झो गुज़र सफ़र थिए थो? न उनमां माल जो माण्हुनि जो कीअं थींदो हाणे? 50 कार्ड में रहियो था वञनि, 100 कार्डनि जी मिले त उनमां 50 रहियो था वञनि, भातियुनि खे ज़रूरु अबड़ी तबड़ी वराए ॾियणी आहे। डिविज़नल कमिश्नर साजिद जमाल अबड़ो सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहा बहरहाल हिकिड़ी सीज़नल माइग्रेशन हूंदी आहे जेका कुदरती आहे, ठीकु आहे न। इनखे इन सां छेड़छाड़ करण बि मुंहिंजे हिसाब सां कुझु मुनासिबु कोन्हे। इन में तक़रीबन सम्झो 65 लख जी आबादी आहे चौपाए माल जी। उन्हनि खे मुमकिन आहे त किथे किथे जेके शॉर्टेज आहे पाणी जी, जे बारिशूं न पयूं आहिनि, छो जो असां वटि मिठी में कुझु बारिश पई हुई, उते तव्हां जेकॾहिं वञो त तव्हां उते थोरी घणी ग्रीनरी ॾिसंदो, या इस्लाम कोट साइड ते। बाक़ी छाछरो ऐं ॾाहिली असांजो वर्स्ट अफेक्टेड आहे, पंहिंजो जेको तालुको आहे, त उते पाणी कुझु घटि आहे। उन में सीज़नल जेको हिननि जी लॾपलाड़ थींदी आहे लाइफ स्टॉक जी, उहा हिकिड़ी कुदरती हिकिड़ो अमल आहे जेको सदियुनि खां जारी आहे। उहो को माना हिन ड्राउट जे करे या को 3 साल पहिरीं जे ड्राउट जे करे या 10 साल पहिरीं जे ड्राउट जे करे कोन्हे, सदियुनि खां माना हज़ारनि सालनि खां इहो हले पियो। इहो जॾहिं माल उते वेंदो आहे त उनजा 2 असबाब हिकिड़ो हूंदा आहिनि। हिकिड़ो त इहो जॾहिं इहो उते वेंदो बैराजी एरिया में त उनखे जेको गाह मिलंदो उहो वधीक सुठो गाह मिलंदो, उन सां हू सिहतमंद थींदो, मतारो थींदो ऐं हू वापसि ईंदो, ठीकु आहे न। हिकिड़ी ॻाल्हि इहा हूंदी आहे। ॿियो जेके थरी आहिनि उहे मुख़्तलिफ़ लेबर वर्क लाइ बैराजी एरियाज़ में वेंदा आहिनि, जंहिंमें बदीन बि शामिलु आहे, सांगड़ शामिलु आहे, मीरपुर ख़ासि आहे, नवाबशाह आहे। उहे उन्हनि जो वञणु हिकिड़े हिसाब सां ज़रूरी बि आहे, छो जो उहो उन्हनि जो ज़रिया मुआश बि आहे। जेकॾहिं हू हुते वेंदा त हुते हू लाबारा कंदा, उनमें फसलूं कटंदा, उन्हनि खे जेको आहे सो पैसा मिलंदा।
हिन पैसा मिलंदा त उहो हिकिड़ो ग़रीब माण्हू जेकॾहिं हुनखे 10-15-20 हज़ार रुपया मिलनि था उहो खणी वापसि ईंदो, प्लस कणिक बि खणी ईंदो पाण सां गॾु। त इन सां हुननि जो हिकिड़ो जेको इकोनॉमिक सिस्टम आहे उहो हले पियो, ऐं हाणे कान पर सदियुनि खां हले पियो। त उनखे जेकॾहिं डिस्टर्ब कंदासीं त अल्टीमेटली पोइ ही तकलीफ़ में अची सघंदासीं माण्हू, ठीकु आहे न। हींअर असां उन्हनि खे कणिक जी बोरी हिकिड़ी ॾियूं पिया, पर इहो ज़ाहिर आहे त अवाम लाइ सफिशेंट कोन्हे कंहिं बि सूरत सां। इन करे इन इकोनॉमिक सिस्टम खे त जारी रहणो ई पवंदो मुंहिंजे ख़्याल तव्हां केतिरी बि घणी कोशिशि कयो, इहा लॾपलाण रहंदी। असांजे हिसाब सां 20-25% जेको आहे लाइफ स्टॉक जी माइग्रेशन इहा हमेशह थींदी आहे, ऐं हिन साल बि उहा थी आहे। बिल्कुलु माण्हू बदीन बि विया आहिनि, मीरपुर ख़ास बि आया आहिनि, अॻियां बि विया आहिनि। इहो हिकिड़ो सिस्टम आहे ऐं इहो जारी सारी रहंदो। बाक़ी इहो आहे जो फॉर्डर जी जिते जिते ज़रूरत हूंदी, माना असां जिते गवर्नमेंट सम्झे थी त इंतिहाई ज़रूरत आहे, छाकाणि जो तमामु वॾी आबादी आहे, 65 लख जेके थरपारकर में जेको जानवर आहे, उते जिते ज़रूरत महसूसु कई वेंदी, छाछरो तालुको आहे या ॾाहिली तालुको आहे या इवन के ॿिए अहिड़ी यूनियन काउंसिल में कहिड़ी देह में जिते सख़्तु ज़रूरत आहे उते डेफिनेटली गवर्नमेंट प्रोवाइड कंदी। हुकूमत पारां थर वासियुनि लाइ आरओ प्लान हणण बावजूदि डीपले वासी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। पखालियुनि खां पैसनि एवज़ पाणी वठण ते मजबूर आहिनि। केॾा पाणी खणी ईंदा आहियो? साईं शहर में विकिरो कंदा आहियूं। घणे जो विकिणंदो? इसे 100 रुपया। असां गुज़र सफ़र इन ते ही पाणी बंदि करणु पहुचाइनि पिया। केरु पियो बंदि करणु चाहे? उहो ॿिया बंदि कनि, हीउ जेको आहे छोकिरो ही चए थो भले भरनि। लाइन वारा हाणे लाइन खुली चुकी है, शहर जी पोइ आहे असांखे भरणु ॾींदा था। गुज़र सफ़र आहे कोन हिन ते, 100 रुपया टांकी ॾींदा आहियूं शहर में। घणियूं टांकियूं डेली थो ही 5-8 टांकियूं कढंदा आहियूं। हिन मां तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो? गुज़र सफ़र कोते घटि में घटि 200 हुजे टांकी न। पोइ ही भला गॾह खे ख़र्च केतिरो खाईंदो हूंदो? 100 रुपया साईं डेली। 100 रुपया महिल खां पाणीअ मां विकिरणु शुरू कंदा जीअं सुबुह खां निकिरंदा आहियो? 5 ताईं। जी हा। तव्हांखे छा हिते केरु मना कंदा आहिनि? मने हिते केरु कोन, हीउ छोकिरो आहे भरणु ॾे थो। हा, शहर जी लाइन ते लॻी चुकी है। ही छा घरनि में तव्हांजो पाणी बोलियल आहे या वाक ॾेई वेंदा आहियो? महीने जो। महीने में घणा मिलंदा तव्हांखे? ही 5-8 हज़ार मिलनि था। केॾा पाणी खणी थो वञे? शहर में ॾींदा आहियूं। केतिरो पाणी विकिणंदा आहियो? पाणी 8-10 टैंक विकिणंदा आहियूं डेली। हिते छा शहर में पाणी कोन्हे छा? पाणी शहर में आहे कोन्हे, हिते जो काफ़ी सभु आहिनि, लाइन लॻल आहिनि। पाणी अधे लाइन लॻल, अधे में किथे लॻल कोन्हे पाणी। पाणी शहर में अचे घटि थो, ऐं हिन जे करे माण्हू कुझु 500 लाइनूं लॻल आहिनि, तंहिंमें कुझु 250 घर आहिनि, उहो हीअं उनखे पाणी किथां मिले? हीउ पाणी बंदि करे खूह में पाणी असांखे मिले कोन थो। न, ही पाणी पीअण जहिड़ो आहे खारो आहे? जी, पाणी मिठो अथई, पीअण जहिड़ो अथई। केतिरे अरसे खां कमु पिया कयो इहो? असांखे तक़रीबन जाम साल तक थी विया, अरसो जाम थी विया। तूं पढ़ियल भाई? जी हा। केतिरो पढ़ियल? 10। छो कोन थो पढ़ींदो? साईं पढ़े हाणे हिते धंधो कयूं न, हाणे पाणी बढ़ी वियासीं पियो, हाणे असांखे हाणे अॻिते पढ़ाइनि कोन माइट। केतिरे अरसे खां पाणी पियो भरे? तक़रीबन 5-7 साल थी विया। जी हा साईं। केॾां पाणी खणी वेंदा आहियो? विकिरे जा। जी जी हा साईं, विकिरेला। न विकिरेला हिते छा तव्हांखां वाटर सप्लाई वारा पैसा वठंदा आहिनि या हितां फ्री? कुझु बि न, का रुपयो बि न वठंदा, इन जी महिरबानी जो असांखे भरणु ॾींदा। ॿियो भला हिते कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे डीपले में जेके थर में ॾुकार पिया? मसइला आहिनि, ॾुकार लॻो पियो, का शइ कोन थी मिले। तव्हां पाण खे ख़बर आहे, का शइ कोन्हे। बीमारी आहिनि, हर माण्हू बीमार आहे, का शइ मिले कोन थी। ॾुकार उन हिसाब सां ई 50-100 रुपया जी टांकी जा गुज़ारो आहे हिन ते। ॿियो छा करियूं? ॿियो आहे नौकिरी न को ॿी पढ़ियल 10-10, 12-12, 14-14 क्लास पढ़ियल, का शइ कोन थी मिले। हिते भला केतिरी सप्लाई ॾींदा आहियो शहरनि खे तव्हां पाणी जी? सर इहा पहिरीं उहो खारे पाणी जो, पोइ नहर वारो बंदि थी वियो, 6 महीननि खां असांखे इन आरो प्लांट वारे पाणी ॾिनो आहे। पोइ असां रेगुलर हिसाब सां 3 ॾींहं 4थे ॾींहुं असीं हलाईंदा आहियूं शहर वारनि खे, पर पोइ हींअर ख़राबु थी वियो टांको, उनजे करे 5-6 ॾींहं बंदि आहे, पर असीं सप्लाई 3 ॾींहं 4थे ॾींहुं कंदा ई कंदा आहियूं, सिर्फ़ु 6 महीननि थिया आहिनि। न तव्हां चओ शहरनि खे पाणी ॾींदा आहियूं, त ही शहरी जेके आहिनि हिते गॾनि जे ज़रिए पाणी वठनि था या हिते गॾनि ते पाणी खणी वञनि, तव्हां चओ था असीं सॼे शहर खे पाणी ॾियूं, उहो किथां था पाणी तव्हांजो? सर हाणे शहर सॼो आहे, उन में कनेक्शन असांजा 250 खनि आहिनि, बक़ाया जिते महिल आहिनि उते लाइन न आहे, उहा ई भराईंदा आहिनि। जी उन्हनि खे केतिरो पाणी तव्हां ॾींदा आहियो? छा सॼे ॾींहं में ॾींदा आहियो या उनखे? न सर असां 3-4थे ॾींहं खे 2 कलाक पाणी ॾींदा आहियूं। 2 कलाकनि मां हुनजो थी वेंदो पाणी? जी हा साईं, गुज़र थी वेंदो आहे। असां घटि 1 गैलन असांखे माण्हू पाणी ॾींदा, 1 लख गैलन, पर असां महीने में 10 जगह 15 जगह ॾींदा आहियूं शहर वारनि खे। सिर्फ़ु शहर जी आबादी खे या ॿाहिरि? शहर जी आबादी खे। जी हा। छा कंदो हुई तो हिते? सर मां आरो प्लांट ऑपरेटर आहियां। ही भला आरो प्लांट टीए में जो आहे ॿिए कंहिंजो आहे? सर पाकोसिस कंपनी वारनि जो आहे। जी सर, उहो कंपनी वारा जेके माना पाणी हलाइनि था, खुदा करण में पाणी ॾियनि था, वाटर लाज में पाणी ॾियनि था, उहो माना हिकिड़ो भलो कमु था कनि। असां माना उन्हनि जा थोरा था आहियूं। असांखे बि माना हिकिड़ो मुलाज़िम करे छॾियऊं, ड्यूटियूं बि ॾिनो असांखे, ऐं पाणी बि जाम आहे हींअर।
असां हींअर टाउन वारनि खे बि पाणी सप्लाई करे ॾिनो आहे पाकोसिस वारनि हींअर पाणी सप्लाई जॾहिं उन्हनि खे चयो आहे त तॾहिं हू टांका साफ़ कराइनि पिया पंहिंजा पाणी छा आहे त असल में हिते फिल्टर पाणी थो हले फिल्टर पाणी जेको आहे माना वॾी अहमियत पाणी जी हूंदी आहे उन पाणी खे माना जेकॾहिं ग़लति जॻह ते यूज़ कयो वञे सही कोन्हे उनजे करे असां चयो तव्हां पंहिंजा टांका साफ़ कराए VIP नमूने सां पाणी हलायो असांजी कंपनी वारनि इहो ई चयो तव्हांखे डेली माना टांको पाणी जो ॾींदासीं हिते भला TMA वारनि जो कहिड़ो किरदारु आहे उहो भला शहरनि खे पाणी ॾियनि था सर उहे हाली फ़िलहालु त माना टांका सफ़ाई थियनि पिया बाक़ी अॻिते ॾिसूं कमु थी अचे जेकॾहिं चयो अथनि 4-5 ॾींहंनि में असां कमु कर यूज़ करे वठंदासीं मुकमल माना अञा ताईं शहरनि खे पाणी TMA त कोन पियो ॾिए सरकार खां सर पहिरीं 4-5 महीना हलियो हींअर तक़रीबन 5-6 ॾींहं थिया आहिनि पाणी बंदि आहे पहिरीं साईं वाकई पाणी हलंदो हो इन हिसाब सां सफ़ाई कोन हूंदी हुई शहर वारनि जी रड़ हुई त साईं असांखे पाणी ॾियो शहर जा एतिजाजी जेका दोस्त आहिनि उन्हनि चयो पाणी ॾियो हर चीज़ ॾियो पोइ साहब हिन ते तवजो कयो साहब तवजो कयो 2-3 ॾींहं खारो पाणी ॾिनोसीं मोहरम में ॾिनो बाक़ाइदे उन्हनि चयो चई मिठो पोइ आरे प्लान वारनि ट्रिप ॾिनो जवाबु की असांखां कोन सप्लाई थींदी पोइ साहब उन्हनि सां ॻाल्हायो मीटिंग कराई आचार वारे शहर वारनि खे ख़बर आहे पोइ उन्हनि चयो असीं तव्हांखे गैलन पाणी ॾींदासीं 2 टांका ॾींदासीं अधु कलाकु हिन पाड़े में हलाईंदासीं अधु कलाकु हिन पाड़े में हलाईंदासीं सही आहे उन खां पोइ वरी ॾिठीसीं गंदगी लॻी पई आहे साहब चयो गंदगी ट्रिप पसंदि न हिन साहब खां पहिरीं गंदगी वारो पाणी शहरनि खे पियो मिलियो न शहरनि खे मिलियो पिए पहिरीं खारो हो मिठो कोन हो हाणे पाणी बाक़ाइदे मिठो ॾींदासीं 2 ॾींहं ॾींदासीं अहिड़ो माण्हू अगरि 5 ॾींहंनि में माण्हू शिकायत दूर न कनि त ॻाल्हि कजो न बाक़ी सफ़ाई जे हिसाब सां असीं रखंदासीं सफ़ाई पहिरीं हिनजी कोन हूंदी हाणे सफ़ाई आहे लाइनुनि जे ज़रिए आई हुई वारी तव्हां नोट करे था सघो सॼी वारी पई आहे कढाराए साफ़ कराए इनशाला 2 ॾींहंनि में तव्हां वरी ईंदा पाणी तां तव्हांखे साफ़ सुथरो शहरी केतिरो हिते TMA जो अमलो केतिरो टोटल अमलो आहे साईं बिल्कुलु जजो आहे कमु कंदा आहिनि बगैर पहिरीं के वांदा वेठा हुआ मुलाज़िम बि आहिनि अॼु ताईं घर में पगारूं खणी रहिया आहिनि जेके पगारूं खणी रहिया आहिनि उन्हनि सभिनि खे बंदि कराए छॾियो आहे कमकार करायूं पिया हर चीज़ ओके आहे हाणे इनशाला तव्हांखे शिकायत जो मौक़ो कोन मिलियो पहिरीं शिकायतूं हुयूं शहरनि जूं शिकायतूं हुयूं कुझु बगैर उन्हनि खे कवरिंग कोन पे थी माण्हू घटि हुआ गाॾी अमला फायर ब्रिगेडियर तव्हां ॻाल्हि पे सवेर कई न फायर ब्रिगेडियर सुबुह जो बाक़ाइदे हिते बाहि लॻी आहे किथे लॻी आहे पराणी में बाहि लॻी आहे उते बाक़ाइदे मां पाण गुज़ारा आयो आहियां सॼी कराए वरी हींअर मां मोकिली आहे मिठी गाॾी फायर ब्रिगेडियर हर चीज़ ओके आहे बस थोरो अॻु में ऑफिसर हुआ चेंज हींअर आया ॾुकार त तक़रीबन 2-2.5 सालनि खां आहे तव्हां सदाई चवंदा आहियो त हर कमु ओके आहे हींअर बसी आया आहियूं त जेके हू उतां पाणी मिले पियो ही तव्हांजे TMA अञा सफ़ाई हले पई तव्हां चओ था साहब अची वियो आहे साहब सभु कुझु कराए पियो पर अॼु माण्हुनि खे त पाणी कोन पियो मिले असीं राति खां तरसिया पिया आहियूं हींअर बंदि आहे 6 ॾींहंनि खां 9 मोहरम 10 मोहरम 7 8 मोहरम शहर वारा चईंदा आहिनि पाणी न मिलियो जेको चवंदा ॾंड भरणा हींअर घणनि ॾींहंनि खां बंदि आहे हींअर 4 ॾींहं कमु थियो आहे 4 ॾींहंनि में इनशाला सुभाणे तव्हांखे फिल्टर साफ़ मिलंदो शहरीनि खे पाणी मिलंदो तुंहिंजो नालो छा आहे मुंहिंजो अब्दुल मजीद तूं छा कंदो हिते ऐं साईं स्पेशल साहब मूंखे घुरायो आहे ॻाल्हि कंदासीं साहब मूंखे घुरायो ऐं इंचार्ज आहियां हींअर सभिनि खां कमु स्पेशल कीअं घुरायो आहे किथां घुरायो तव्हांखे साईं ठठे मां आयो आहियां न ठठे में जा जी जी ठठे तुंहिंजी पोस्टिंग ठठे में आहे जी 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 हिते जा जेके पहिरीं वेठल हूंदा जेके TMA जा मुलाज़िम या ज़ाहिरा इंजीनियर बि हूंदा या सभु कमु कनि पिया इहा ॻाल्हि कोन्हे बगैर आऊं सिर्फ़ु सफ़ाई जे पाणी जे अमले जे मथां आहियां ॿियनि जे मथां न आहियां नाज़रीन तव्हां हिते जे रवासियुनि जा वीचार ॿुधा हूंदा हिननि जो चवणु आहे त असां जेको गुज़र सफ़र पढ़ियल लिखियल हूंदे सूंदे बि असांखे का बि नौकिरी वग़ैरह न पई मिले जंहिंजे करे असां हे गॾनि ते पाणी ढोए ॾींहं में तक़रीबन 6 या 7 गॾ घर में ॾींदा आहियूं पाणी उन ते असांजो गुज़र सफ़र आहे मगर हिननि जो इहो बि चवणो हो त थर में मुसलसल ॾुकार खां पोइ हिते असांखे चूंडियल नुमाइंदे पारां बि नज़र अंदाज़ कयो थो वञे जंहिंजे करे असां पढ़ियल लिखियल थी करे माना पंहिंजो गुज़र सफ़र हितां पाणी भरे माण्हुनि खे घर में ॾींदा आहियूं अचे थो हुन वारे सां असां गॾु डीप प्ले जो
जो सिंध टीवी जो रिपोर्टर असां सां मौजूदु आहे हुनखां पुछो डीपले जी छा अस्पतालनि जी छा सूरत हाल आहे, हिते जी पाणी जी छा सूरत हाल आहे, डुकार जी छा सूरत हाल आहे, हिते डीपले में कहिड़ा मसइला आहिनि, भला बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि, के सहूलियतूं वग़ैरह आहिनि न डुकार खां पोइ? साईं वॾे में वॾो मेन इशू इहा आहे हॉस्पिटल में एक्सरे मशीनूं ॿ हुयूं जंहिंमां हिकिड़ी ख़राबु आहे हिकिड़ी हले थी। ECG टेक्नीशियन असांजो डीपले जो उहो डेपुटेशन ते बीठी रखियो हुयो, जीअं त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते डेपुटेशनूं कैंसिल आहिनि। 5-10 ॾींहं अॻु में हेल्थ जो मिनिस्टर जाम महताब ॾाहिरा आयो त हुनखां मूं इहो सुवाल कयो त डेपुटेशन सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते कैंसिल कई आहे, जेका पघार डीपले मां खणे थो, डेपुटेशन ते विसो सूटार जेको मिठी में कमु करे थो, तॾहिं उहो मूंखे जवाबु ॾिनो त अदा मिठी में केस जाम आहिनि, हिते केस कोन्हे। मुंहिंजो सर एमरजेंसी त केॾी महिल बि थी सघे थी, डीपले आबादी लख बराबरि आहे, उते ॿियो माण्हू मुक़ररु कयूं, हिते ॾिनो चई हा असां रखंदासीं। रवां माली साल दौरान CM सिंध डीपलो अस्पताल विज़िट कई, जेको नहरी पाणी 2011 खां वठी 2014 ताईं कलोई खां वठी डीपले ताईं जेका लाइन हुई पाइप लाइन उहा 4 किलोमीटर टुटल हुई, त उते मूं CM सिंध खां सुवाल कयो साईं यको 2 सालनि खां पाणी बंदि आहे, तॾहिं हुन मक़ामी जेके चूंडियल नुमाइंदा हुआ उन्हनि खे चयो त भाई असांखे फिज़िबिलिटी रिपोर्ट ठाहे ॾियो त पाणी बंदि आहे, मूंखे इहा ॼाण कोन हुई। उहा एस्टिमेट पाक PW हेल्थ वारनि ठाही 24 करोड़ रुपए जी, पर उहो अञा ताईं उन ते को अमल कोन थी सघियो आहे। ऐं हिन वक़्तु सिर्फ़ु RO प्लांट जो पाणी पीअण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं। डॉक्टरनि खां तव्हां पुछंदा त हिन में केमिकल जो पाणी आहे, चवनि था गुर्दा ख़राबु थियनि था, इहे शयूं आहिनि। ऐं जेको अॻे खारो पाणी जी लाइन हुई उहा टाउन कमेटी RO प्लांट वारनि उन्हनि खे मिठे पाणी ॾिनी, सिर्फ़ु असांखे 2 दफ़ा महीने में मिलियो, तंहिंखां न मिली सघियो आहे। 2 ॾींहं पाक OCS वारा आया, उन्हनि चयो एडमिनिस्टर डीपलो गुलाम मोहम्मद कोरे जेको त असां रोज़ जे बुनियाद ते तव्हां टांको फुल कंदा, बाक़ी ज़िम्मेवारी तव्हांजी हलाइणी आहे, पर अञा ताईं 5 ॾींहंनि में असांखे पाणी न मिली सघियो आहे डीपले वारनि खे। जे अस्पताल जी हालत ॾिसंदा तमामु ख़राबु आहे, ऐं लेडी डॉक्टर सिर्फ़ु मॉर्निंग में हूंदी आहे, इवनिंग नाइट में कोन हूंदी आहे। ECG टेक्नीशियन कोन आहे, ऑपरेशन जूं पोस्टूं ख़ाली पयूं, 9 डॉक्टरनि टोटल पोस्टूं ख़तमु आहिनि, टेस्टनि जी बि हिते का सहूलियत कान्हे, ॾाढी अणाट आहे। बाक़ी ॾुकारी हालतुनि में माण्हू लॾपल करे विया आहिनि। वॾे में वॾी जेका हिंदुअनि जी दीवाली जो त्योहार उनखां पोइ अक्सर जेके भील बिरादरी जा माण्हू आहिनि उहे बैरेज में उते लाबारे जे हिसाब सां हलिया विया आहिनि, ॾाढी हालत तमामु ख़राबु आहे। न हुकूमत पारां इहो चयो वियो त असीं RO प्लान हणंदासीं, जॾहिं त सॼी इंतिज़ामिया जो या सिंध हुकूमत जो वफ़ाक़ जो फोकस मिठी लॻो पिया। छा हिन प्लान खां सवाइ डीपले जे अंदरि ॿिया कहिड़ा प्लान लॻल आहिनि, या ॿाराड़ी जे माण्हुनि खे पीअण जे पाणी जो कहिड़ो सूरतूं मुहैया थियल आहिनि? सिर्फ़ु RO प्लांट डीपले तालके में हिकिड़ो आहे, बाक़ी ॿिया को प्लांट आहिनि त मूंखे ख़बर न आहे उहे तेल ते हलनि था या न, पर हींअर RO प्लांट जी जेका लिस्ट आई आहे 250-300 ज़िले थरपाकर जी, अञा उहे लॻा कोन्हे, लॻण शुरू थी वेंदा। डिविज़नल कमिश्नर साजिद जमाल अबड़े सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उते हाणे ॾिसो पाणी जो हिकिड़ो त शॉर्टेज थोरी थरपारकर में ओवरऑल त आहे, पर हाणे जीअं तव्हां ॾिठो आहे त ऋण शाख हिकिड़ी गवर्नमेंट ठाही हुई कुझु अर्सो पहिरीं, उतां खां पाणी जेको आहे सो हुननि डाइवर्ट कयो फॉर मिठी ऐं इस्लाम कोट। उते ज़ाहिर आहे त अंडरग्राउंड पाणी त आहे, बाक़ी को ॿियो सिलसिलो इरिगेशन जो सिस्टम या अहिड़ी का शइ हुन पासे कोन्हे थरपारकर में। बहरहाल उन ऋण शाख जे ज़रिए पॉन्ड्स में पाणी विझंदा आहियूं ऐं पोइ उनखां पोइ हू सप्लाई कंदा आहियूं पंहिंजो इस्लाम कोट बि ऐं मिठी बि, त उनजो प्रॉब्लम उतां रिज़ॉल्व थिए पियो। हिन पासे जेको तव्हांजो आहे छाछरो, उन पासे पाइप लाइन हिकिड़ी आर्मी जी बि अचे थी, उहा उते पहुचे थी ऐं कुझु अॻिते बि वञे थी उहा पाइप लाइन। पर इन खां अलावा जेको हींअर गवर्नमेंट जेको तमामु सुठो एफर्ट वरितो आहे, जेको तव्हांखे ॿुधाइण बि चाहींदुसि त RO प्लांट्स जो हींअर तमामु वॾो नेटवर्क जेको आहे सो थरपारकर में हींअर लॻणु शुरू थी वियो आहे। ऐं हिन वक़्तु बि 77 अहिड़ा RO प्लांट्स आहिनि जेके फुली फंक्शनल आहिनि, ऐं हिन वक़्तु जेको आहे सो हुन मां मुस्तफ़ीद तमामु थिए पई, उन मां अची हू पाणी जेको आहे सो भरे वञनि था हिन वक़्तु। ऐं उहा बि तक़रीबन सम्झो त 1.5 लख जी आबादी खे त सिर्फ़ु उहे जेके RO प्लांट्स आहिनि उहे उन कवर कनि पिया। ऐं इहे उनखां अलावा आहिनि जेके वेल्स वग़ैरह आहिनि या ॿिया के पंहिंजो सिस्टम्स उते लॻल आहिनि, ट्यूबवेल्स वग़ैरह, उहे अलॻि आहिनि जेके पाणी ॾियनि था। ही RO प्लांट्स जेको आहे सो रिसेंटली कोल डेवलपमेंट कोल अथॉरिटी जेका डिपार्टमेंट आहे असांजी, ऐं ॿिया जेका स्पेशल इनिशिएटिव डिपार्टमेंट आहे, उन्हनि जे थ्रू कॉन्ट्रेक्टर्स आहिनि पंहिंजो पाक ओएसिस कंपनी वारा, उहे ई हणी ॾियनि पिया। ऐं तव्हांखे आउं ॿुधायां त हाणे जेको डिसंबर ईंदी 27 डिसंबर, उनखां पहिरीं उन्हनि कमिट कयो आहे त असां तव्हांखे 150 वधीक RO प्लांट्स फंक्शनल कराए ॾींदासीं। कमु त घणनि ते हले पियो, कमु त हिन वक़्तु बि 315 ते हले पियो, पर 150 हू इनॉग्यूरेट करे ऐं पाणी ऑन करे हू ॾींदा, त उन सां हिकिड़ी वधीक आबादी कवर थी वेंदी। ऐं इन खां अलावा 3 जून 2015 ताईं 750 RO प्लांट फंक्शनल थींदा। हाणे इहे अहिड़ा प्लांट्स आहिनि जेके तव्हां मूंसां गॾु हली विज़िट करे सघो था, ठीकु आहे न, इन में का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे त इहे फिगर्स आहिनि ऐं ऑन ग्राउंड कुझु कोन्हे। हिन वक़्तु 77 हलनि पिया, 150 मज़ीद डिसंबर 27 ताईं ठही वेंदा,
ऐं इन खां वधीक 750 वारो प्लांट्स 30 जून ताईं इहो एग्रीमेंट आहे त हू ठाहे असांखे ॾींदा। इन खां अलावा मिठी शहर लाइ हिकिड़ो तमामु वॾो प्रोजेक्ट आहे जेको तक़रीबन 2 मिलियन गैलन्स जो आहे, जेको तव्हां सम्झो था त हिकिड़ो ॾाढो मेगा क़िस्म जो माना आर ओ प्लांट आहे। उन में इंटायर सिटी छा पर उन जा इलाइक़े जा जेका सबर्ब्स आहिनि उहे बि उन सां कवर थी वेंदा। 2 लख गैलन इलाही वॾी हिकिड़ी क्वांटिटी हूंदी आहे। हिकिड़े माण्हू खे जेको आहे सो 10 गैलन जी ज़रूरत पवंदी आहे। उन में जेको आहे सो पीअण जो पाणी बि शामिलु आहे, उन में जेको आहे सो रोज़ाना इस्तेमाल जो पाणी बि शामिलु आहे, ऐं सैनिटेशन में जेको इस्तेमालु थींदो आहे उहो बि शामिलु आहे। त इन्हनि सां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त जेकॾहिं 750 आर ओ प्लांट्स लॻनि था त केतिरी आबादी इन्हनि सां कवर थी वेंदी। थर में गज़ाई खोट सबबि डीपले जे हजाम पाड़ेवासी पोरत जा ॿारड़ा पुरसरार बीमारी में मुब्तला आहिनि। का ख़बर नथी पए, असीं इलाज कराए कराए कक थी पिया आहियूं। हीउ बचो जंहिंखे ॾसूं त इन जो इलाज आहे ई कोन, पैसो असां वटि न आहे जेको असीं ग़रीब माण्हू इन जो इलाज कराऊं। ऐं न इन जे पेट जी एतिरी रोज़ी में बरकत आहे जेको असीं छा करूं, मज़दूर माण्हू आहियूं, न असांखे रोज़ी मिले, न असां वटि नौकिरी आहे, न को भुंगो आहे, न को ॻाल्हि असां वटि न आहे। तंहिंजे करे असांजा बचा आहिनि हीअ दाऊं पिया कनि। असां वटि पैसो न आहे जेको असीं न खाधे लाइ कोन थो असांखे मिले जेको असीं पेट में खाऊं। भला ही ॾुकार वारे माण्हुनि खे जेको हींअर थर में ॾुकार आहे उते हुकूमत तरफ़ां कणिक मिले थी, ॿिए का इमदाद वग़ैरह मिले थी, तव्हांजो भला का हेल्थ जी टीमूं वग़ैरह हिते आयूं आहिनि या न? पोइ असां वटि एतिरियूं कोन थियूं अचनि, कणिक असांखे रुॻी मिले थी। को डॉक्टर वग़ैरह तव्हां वटि डॉक्टर हिते कोन आया आहिनि असां वटि, बाक़ी असीं अस्पताल में वठी वञूं था उते ॾिसनि था, दवा टिकी ॾियनि था। छा थींदो भला इन ॿारनि खे? इन ॿार खे ख़बर नथी पए, असीं जंहिंखे ॾसूं त चए इन जो इलाज आहे कोन, इन जो इलाज आहे कोन, आई अलाह ते भाड़े वेही रहूं। पोइ असीं अलाह ते भाड़े मट करे वेही था रहूं, छा करूं, ग़रीब आहियूं, को पुॼे त असां वटि न आहे, तंहिंजे करे असीं वेठा आहियूं। कंहिंखे वोट ॾींदा आहियो मां? असीं ॾींदा आहियूं बेनज़ीर जे तरफ़ां। उन्हनि मञा भला केरु आयो आहे न? हा, उन मंझा असां वटि अचनि था वञनि था। घणा ॿार आहिनि तुंहिंजा? ॿार त मुंहिंजा 2 आहिनि, जॾा आहिनि, हिकिड़ी छोकिरो हींअर ॼाओ आहे 2 महीने हिकिड़ो 2 ॾींहंनि जो आहे। हिन जी उमिरि केतिरी आहे? हिन जी उमिरि 8 साल। छा थो थिए भला हिनखे? इनखे अदा ख़बर कान नथी पए, फोटू बोटू जाम कढाए, इलाज जाम करायो आहे, टेस्टूं बि करायूं आहिनि, बीमारी का बि कोन ॿुधाऊं, चऊं बाबा इन जी बीमारी आहे कोन, के घर कोठे वञो, खाधो पीतो जेको पुॼे ग़रीबनि सां वञी खाराओ, बाक़ी इनजो को माना इलाज ॿियो कुझु बि कोन ॾिनो आहे। पर ही हुकूमत जूं टीमूं चवनि था असां डॉक्टरनि जूं न टीमूं असां वटि का बि कान आई आहे, असां वटि माना को बि कोन आई। वोट टाइम अचंदा ई वोट ॾियूं था, बेनज़ीर जे तरफ़ां वोट माना पूरी आका ॾिए थी, 10-12 वोट बिलाल भुटे खे ॾियूं था, बाक़ी असांखे मिलियो का बि कोन सरकार मां। छा ते भला गुज़र सफ़र आहे तव्हांजो? गुज़र सफ़र मिड़े ई पिया हलूं, बाक़ी कमाए थो मिड़े, कॾहिं 200 कॾहिं 150 रुपया धंधो थिए थो, एतिरो धंधो बि कान्हे। माना अगरि ॿार को बीमार थिए थो तव्हां इलाज करायो था या हिते ई पंहिंजे वेठा आहियो? हिते ई वेठा आहियूं इलाज लाइ, हिते सरकारी में वञूं असां डॉक्टर जवाबु ॾेई छॾनि बाबा मथे न वञो, इन जो इलाज किथे बि कोन्हे, घर कोठे वञो, पोइ असीं वापसि कोठे अचूं हितां खां। भला ही की भला ॾींहुं राति ॿारड़ा सुम्हंदा या न? सुम्हनि वीचारा त पेट भरे खाईंदा, केॾी महिल त सुम्हंदा, जॾहिं बीमारी अचे त पोइ सॼी राति नी त वेठा हुजूं था, भई जागो करे राति कटूं था, एॾो कोन्हे वीचारनि जो हाल असांजो। छा मसलो भला तव्हांजे ॿारनि जो? साईं हे ॿार 9 साल जा थिया आहिनि, तंहिंखां पोइ बीमारी इन खे पैदा थी आहे, पोइ असीं पिनी सिनी खणी पहुता आहियूं, डॉक्टरनि असांखे लेटर ॾिना आहिनि, कराची जना अस्पताल जा लेटर मिलिया आहिनि, जंहिंमें असांजो सुकून फिटी वियो आहे। सर्जरी थी आहे, ऑपरेशन, जंहिंमें असीं 3 महीना हुते असांखे रहिया ऐं 2 महीना 20 ॾींहं खां पोइ असांजी ऑपरेशन थी आहे, सर्जरी। कंहिंजी ऑपरेशन थी? रशीद ऐं अनवर छोकिरे ॿी जी, ॿिया चङियूं भलियूं छोकिरियूं, तंहिंखां वॾी भेण आहे जेका 18 साल जी, हुनखे 1 साल 7 महीना थिया आहिनि, तंहिंखां पोइ वरी हुननि खे बि उथली वई आहे बीमारी वकोड़े विया, जंहिंमें छोकिरो अनवर जेको हो सो 11 क्लास पढ़ंदल हो, इम्तिहान न ॾेई सघियो, जंहिंमें असांखे ग़रीबत वठी वई। हिन में असीं भॻा ॾुका आहियूं, डॉक्टरनि वटि वरी विया आहियूं, जंहिंमें 7 महीना थिया आहिनि तंहिंखे। मज़ूर माण्हू हुआसीं, ग़रीब मज़ूरी कंदल हुआसीं, 1000-1500 मिलंदा हुआ, तंहिंमां गुज़र सफ़र हलंदो हो। इन करे असीं भॼी ॾुकियो डॉक्टरनि वटि पहुचूं था त उते असांखे लेटर ॾियनि था त पहुचो कराची जना अस्पताल, जंहिंमें असांखे खाधो पीतो जेकॾहिं असां वटि 2 ॾींहं जो आहे त 2 ॾींहं जा पोइ हिते असां वटि पैसा न आहिनि, असीं कराची कीअं पहुचूं। तंहिंखां पोइ असांखे जेकॾहिं
खाधे पीते खाधे खुराक लाइ कणिक मिले थी 5 कार्डन या 8 हिकिड़े मुकमल खे मिले थी 50 किलो, जंहिंमां असीं 30 किलो अटो कढायूं था, 20 किले जो ॾारो ठाहियूं था, जंहिंमें रबड़ जो खाईंदा आहियूं। ॿार ॾिसूं था असांखे खाधो पीतो नथो वणे, छा असीं खाधो कयूं, असांजो वजूद ख़तमु आहे माउ ऐं पीउ जो। ॾाढी आहे ज़िंदगी आहे। ॿ नंढड़ा आहिनि, हिकिड़ो 12 साल जो आहे, ॿियो 11 साल जो, हिकिड़ो 13 साल जो, ॿियो 10 साल जो। उहे हिते छॾियो था वञूं, हुन जे खाधे खुराक जे लाइ असीं तमामु मजबूर आहियूं। असांखे ॿियो कुझु नथो खपे, असांजे बचनि जो इलाजु थिए त असीं हुनजा शुक्रगुज़ार दुआगू रहंदासीं। पहिरें सही हुयोसीं 9 सालनि खां पोइ, 9 सालनि खां अॻु में हीअ बीमारी हुई, पोइ असीं ग़रीब माण्हू आहियूं, पैसा पिन वञी कराची में सर्जरी कराई, वरी आयासीं 9 सालनि खां पोइ वरी बीमारी असांखे उथली वई आहे। हाणे गुरबत सबबु असांजो को इलाजु कराए हुकूमत तरफ़ां। छा कंदो आहीं पहिरीं तूं? हाँ स्कूल पढ़ंदो हुउसि। हाणे भला पढ़णु वञी थो? न। हाँ हिन में को सूर वग़ैरह थिए थो तोखे? थींदी आहे, तकलीफ़ थींदी आहे। ही सिर्फ़ अख ते चेहरे ते आहे या बदन जे ॿिए में? सिर्फ़ु चेहरे ते आहे। हाँ। सिंध टीवी टीम पहुचण ते बैतुल माल अमले पहुची इलाज करण लाइ कराची वठी विया ऐं मुतासिरनि खे चेक ॾिनो वियो। थरपारकर ज़िलो जेको मोरनि जे टहकनि, थर जे मारवी जे देस ऐं हरणनि वारे ज़िले में अॼु बि बुख बदाली, अॼु बि बीमारी जहिड़ियुनि मूज़ी मर्ज़नि में मुब्तला बणिजी विया आहिनि। हुकूमत खे घुर्जे त थर में पीअण जे साफ़ पाणी, खाद खुराक लाइ के जदीद हिकमत अमली जोड़े हल लाइ जदीद मनसूबाबंदी कई वञे। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज भट्टी सां गॾु साथी रिपोर्टर दिलीप कुमार, नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़।